अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जेकी ॾिनाऊं सो सिर ॾेई सह जिंदड़ा मचो छिनाऊं ए पुण गंढियो सजणे। भलारे बिरदड़नि जे भलारे बैद सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़े महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 26 अक्टूबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शार जित हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं अमेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। साईं मुंहिंजा पंहिंजो त पहिरें ॾींहं खां मुतालबो रहियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले मूजिबि सिंध मां अफ़गाननि समेत समूरनि परॾेही माण्हुनि खे फ़ौरी तौरु नेकारी ॾिनी वञे। पर छा कजे, सिंध सरकार इन समूरे मामले ते मुजरमाणी ख़ामोशी इख़्तियार करे वरिती आहे। सिंध हुकूमत पारां अञा ताईं का बि कार्रवाई न कई वई आहे। सिंध वासियुनि खे इन मामले ते भरपूर आवाज़ उथारणो पवंदो त जीअं धारियुनि खे नेकाली मिली सघे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ख़ासि तौर ते कराची में एतिरा धारिया आबाद कया विया जो कराची ॼण त बैन अल-अक़वामी यतीम खानो बणिजी वियो आहे। इन समूरी सूरत हाल ते ख़ूबसूरत लेखक गुल कटोहर लिखे थो, हूं त कराची में मुंहिंजा केतिरा ई महिरबान दिलि में विहारण जहिड़ा यार दोस्त मिट माइट आहिनि जेके अणमयो प्यारु ॾींदा आहिनि, पर मुंहिंजी दिलि मूंखे वठण तरसण खां मन कंदी आहे। उनजो सबबु हीअ आहे त मां पाण कराचीअ जे लूणायनि हवाउनि में केतिरनि सालनि ताईं रही चुको आहियां ऐं मूंखे ख़बर आहे त कराची अंदरि रहंदड़ दोस्तनि जूं केतिरियूं न मजबूरियूं हूंदियूं आहिनि ऐं खेनि कंहिंखे महिमान तौरु तरसाइण में 100 अहजायूं सहणियूं पवंदियूं आहिनि जिन जो इदराक महिमान थी आयल खे हूंदो ई नाहे। उन करे कोशिशि कंदो आहियां त कंहिं होटल ते रही पवां ऐं इन सिलसिले में घणो तणो कैंट स्टेशन ते जुड़ियल होटल मां कंहिं हिक ते रही पवंदो आहियां। पर साईं एजाज़ अब्बासी जहिड़ा महिरबान अहिड़ा बि आहिनि जिन वटि केतिरा ई ॾींहं केतिरियूं रातियूं संदन मेज़बानी जा मज़ा माणे चुको आहियां। मूं कोशिशि पए कई आहे त कराची में मुंहिंजो पंहिंजो को ठिकाणो हुजे जिते बिना खुटके जे 8, 10 या 15 ॾींहं रहियो पियो हुजां। उन लाइ केतिरनि पंहिंजे यारनि दोस्तनि खे का मुनासिबु जाइ या के मुनासिबु दोस्त जेके अॻुवाट उते रहियल आहिनि उन्हनि सां सलाह ॾियण जूं ॻाल्हियूं करे चुको आहियां। थोरा साल अॻु मूं क्रिश्चन बिरादरी जी YMCA हॉस्टल जी मेंबरी 5000 रुपया ख़र्च करे वरिती हुई, पर अफ़सोस त किन सबबनि करे उन्हनि उते रिहाई जूं सहूलियतूं ख़तमु करे छॾियूं हुयूं ऐं इन नमूने मुंहिंजा 5000 रुपया खेनि चंदे तौरु मिली विया हुआ। कुझु अरसो अॻु वॾी सरकार बैन अल-अक़वामी सूरत हाल खे साम्हूं रखंदे 45 सालनि खां पाकिस्तान अंदरि महिमान थी रहंदड़ अफ़गाननि खे वापसि मोकिलण जो फ़ैसिलो कयो हो, जंहिं ते पंजाब अंदरि त तमामु घणी सख़्ती सां अमल कयो वियो हो, जंहिंजो थोरो घणो असरु कराची में पिणु ॾिसण में आयो हो जो उते अफ़गाननि जी कराची ख़ीमा बस्ती ख़ाली थी रही हुई। हक़ीक़त हीअ आहे त हाणे उते को ख़ीमो न आहे, पर सभु पका घर जुड़ियल आहिनि ऐं हीउ उहो इलाइक़ो हो जिते अफ़गाननि जी पंहिंजी अलॻि रियासत क़ाइमु हुई जेको अफ़गानी ॾोहारियुनि लाइ जन्नत मिसल हो। हिते मनशात फ़रोश हर क़िस्म जो असलु विकिणंदड़ त रहंदा हुआ, पर उन सां गॾु अफ़गानी फ़ोरू ॾींहं ॾिठे जो आम माण्हुनि खां फुलूट करे, क़त्ल करे, दंगा फ़साद करे उन अफ़गान ख़ीमा बस्ती वारी महफ़ूज़ तरीन पनाहगाह में बिना खुटके जे रही पवंदा हुआ। हैदराबाद में हिकु पठाण सिंधी नौजवान जो क़त्ल कयो हो, जंहिं ते सॼी सिंध सख़्तु रद्दअमल ॾेखारे हो त उन अमल ख़िलाफ़ उन बस्ती मां हज़ारे अफ़गाननि सोराब ॻोठ वटि गॾु थी सिंधियुनि खे मारकुट कई हुई। उन्हनि उते रही किरोड़े रुपयनि जी फुलूट कई हुई ऐं उहा समूरी दौलत हू अफ़गानिस्तान मोकिले चुका आहिनि। उते जेकॾहिं को मूं जहिड़ो आम माण्हू दाख़िल थिए हा त खेसि ॿोटी करे संस लाश खे कंहिं गंद जे ढेर ते उछलियो वञे हा। कुझु साल अॻु कराची जी मच्छर कॉलोनी में धारियुनि धाड़ियलनि ॿिनि सिंधी इंजीनियरनि ख़िलाफ़ मस्जिदनि में ऐलान कराए नौजवाननि खे पकड़ाए
पत्थरनि ऐं सिरोटनि सां संदनि मथनि खे चिथराए क़त्ल कराए हो। अफ़गान ख़ीमा बस्ती में त सिंध पुलिस जे एहलकारनि खे दाख़िला जी इजाज़त न हूंदी हुई। केतिरा भेरा 5-8 पुलिस मोबाइलूं उन बस्ती में ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण लाइ जॾहिं दाख़िल थियण जूं कोशिशूं कयूं हुयूं त मथनि हर पासे खां गोलियुनि जूं बरसातूं वसायूं वेंदियूं रहियूं हुयूं ऐं उहे वापसी वारो गस वठण ते मजबूर कया विया हुआ। हिकु ॻाल्हि नोट करण जहिड़ी आहे त सभ खां वॾो बादशाह वक़्तु आहे। पराई धरती ते रही केरु भले केतिरी बि बदमाशी करे पर हिकु ॾींहुं खेसि उनजो जवाबु मिलणो हूंदो आहे जेको हाणे उन्हनि अफ़गाननि खे मिली रहियो आहे। ऐं हिन दफ़े जॾहिं मां उते पहुतुसि त उहे अफ़गानी पठान का ख़ौफ़ में वरतल गिदड़नि जहिड़ा थी पिया हुआ। अचूं था पंहिंजे असुलु मक़सदु ॾांहुं। जॾहिं सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि तमामु घणी हली ऐं अपीलूं थियण लॻियूं त सिंधियो वारो करियो, अफ़गानी घर छॾियो, वापसि पिया वञनि, जल्दी उते पहुची पंहिंजो घर हासिलु करियो। त मूं सोचियो मूंखे मथे लिकाइण लाइ उते का पनाह गाह मिली पवे त वाह जो कमु थी वेंदो। सो संदरो ॿधी अची कराची पहुतुसि, जिते पंहिंजे सोट जे पुटु सूबेदार आशिक़ बुलेदी जो महिमान थियुसि, जेको उन ख़ीमा बस्ती जे भरिसां सोराब ॻोठ पुलिस स्टेशन ते ड्यूटी कंदो आहे। असां गॾिजी उते पहुतासीं। मूं छा ॾिठो थोरो घणो ॿुधाईंदो हलां त असां जॾहिं पहिरें ॾींहुं उते पहुता हुआसीं त ग़रीब सिंधी माण्हुनि जा डंभ हेॾां होॾां वाड़नि वांगुरु घुमी फिरी रहिया हुआ ऐं केतिरा अञा ताईं उते तरसियल अफ़गाननि खां संदनि घर, दुकान, प्लाट ख़रीद करे रहिया हुआ ऐं अफ़गाननि जेके क़ीमतूं पंहिंजनि घरनि ऐं दुकान जूं वरितियूं पए त उहो सौदो तमामु सस्तो पए लॻो। जीअं हिकु किसो मशहूरु आहे त हिकु ॿिली कंहिं कुए खे चयो त हिन ॿिर मां निकिरी पोइ ॿिर में वञ त मां तोखे मिठाई खाराईंदुसि। कुए वराणियो हो त ॻाल्हि सफ़ा सवली आहे ऐं उहा ई ॻाल्हि मूंखे खुटके थी। सो मूंखे पिणु अहिड़ी उणतुण दिलि में उभरी हुई। 2 लखनि में 2 खां 300 गज़नि, 4 कमरनि वारो घर, रोड ते जुड़ियल 2 दुकान, 5 लखनि में 6 कमरनि जो पूरो घर, 4 लखनि में विच बाज़ार में जुड़ियल 5 दुकान, 12 लखनि में 11 कमरनि वारी महिला नुमा इमारत। सो मूं सोचियो त तकड़ न आहे करणी, थोरो इंतज़ारु करण में को हर्ज न आहे। उते ई पूरे ॻोठ जे मुख़्तलिफ़ भितियुनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि चाकिंग करे पंहिंजा नाला लिखी, मोबाइल नंबर लिखी पंहिंजा कब्ज़ा ज़ाहिर कया हुआ। उते किन नाम निहाद हाई कोर्ट जे एडवोकेटनि जी चाकिंग बि थियल नज़र आई हुई, जिन एडवोकेट लिखी पंहिंजी जहालत पे ज़ाहिर कई। उते असांखे अहिड़ा बेघर पिणु नज़र आया जेके वीगो लैंड क्रूज़र 2D गाॾियूं काहे आया हुआ। साईं कामरेड ग़ुलाम शबीर राजपर ऐं फ़रख़ शाह सरहदी साहिब जिन मुतालिक़ ख़बर पई त उहे उते बेघर सिंधियुनि खे रहाइण जूं संजीदा क़िस्म जूं कोशिशूं कनि पिया। उन्हनि ॾांहुं सोशल मीडिया ते बार बार इहे हिदायतूं पिया कयूं त कंहिं बि अफ़गानी खां रोक पैसनि ते घर ख़रीद न करियो। ॿिए ॾींहं ते उन्हनि सभिनी दोस्तनि जूं जेके ख़बरूं पहुतियूं से तमामु घणियूं ॾुखाईंदड़ हुयूं। सिंध पुलिस रिटायर्ड उस्ताद ग़ुलाम शबीर राजपर साहिब मथां सख़्तु तशदुद कयो हो, जंहिंमें संदसि हिकु हथु सुॼी वियो हो ऐं संदसि मुंहुं ऐं चपनि मां रत ॻड़ी रहियो हो। फ़रख़ जान सरहदी खे गिरफ़्तार करे दहशतगर्दी जे केस में चालान करण जूं ख़बरूं हलियूं हुयूं। अफ़सोस त उहा साॻी पुलिस हुई जिन खे पठान हूंदे अंदरि अचण जी इजाज़त न हूंदी हुई। उन्हनि 5 माण्हुनि खे मारण, चिथण ऐं इज़ाइण वारो रिवायती वहिंवार हिते पिणु जारी रखियो हो। गवर्नमेंट ऑफ सिंध ऐलान करे चुकी त उहा ज़मीन संदन मिल्कियत आहे ऐं उन सॼी बस्ती खे मस्मार कयो वेंदो ऐं हू इहो नेकी जो कमु सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। भले मूं जहिड़े माण्हू खे उते घर न ॾियनि, पर जेके ॿोड़ जा सतायल हेल ताईं उते झुगियुनि में पनाह वठी वेठा आहिनि, या उहे सवें ग़रीब इंसान जेके सिंध जे ॿियनि इलाइक़नि जे माण्हू मार माहौल खां बेज़ार थी कराची में इज़त भरे नमूने रहण ऐं निढा वॾा कारोबार करण जा ख़्वाहिशमंद आहिनि, उन्हनि खे उते रहाइण जो को बंदोबस्तु थिए त केॾो न सुठो। घणो अॻु उतरनि इलाइक़नि में अताबाद जो पूरो निढो ॻोठ लैंड स्लैंडिंग करे अताबाद ढंढ जे पाणी हेठि अची ख़तमु थी वियो हो त सिंध गवर्नमेंट फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो कंदे खेनि कराची में रहण जी इहा ॻाल्हि करे इजाज़त ॾिनी हुई त उहे पाकिस्तानी आहिनि, खेनि हिते रहण जो पूरो हक़ आहे। कराची जिते मुहाजिर कॉलोनी, बिहार कॉलोनी, बिरमी कॉलोनी, पंजाब कॉलोनी, बलोच कॉलोनी, बंगाली कॉलोनी, पठान जी बनारस कॉलोनी, मच्छर कॉलोनी जहिड़ा इलाइक़ा आबाद आहिनि, जिते घणा तणा गैर सिंधी, गैर मुल्की, गैर क़ानूनी माण्हू रिहाइश पज़ीर आहिनि। असांजी सिंध हुकूमत खे उहे गैर क़ानूनी लोधूं सफ़ा नज़र कोन पियूं अचनि।
बस छलन के ॿ सिंधी किन जायुनि ते रहण जी कोशिशि कनि त सिंध हुकूमत सां गॾु MQM धड़नि मुला नईम जहिड़नि जमायतुनि जूं नीडूं हराम थी वेंदियूं आहिनि। मुला नईम MQM धड़नि ऐं असां पंहिंजी सिंध हुकूमत जे रईसनि भुतारनि सैदनि खे कराची में रुॻो सिंधी धारिया था नज़र अचनि, बाक़ी समूरनि ज़माने जहान जे तड़ियलनि खे कराची पनाह ॾेई जेको बैन अल-अक़वामी यतीम खानो बणायो आहे उहो खेनि सफ़ा नज़र ई नथो अचे। पाकिस्तान खां ॿाहिरि रहंदड़ हिकु मुतसिब उर्दू ॻाल्हाईंदड़ ज़ाहिर नफ़रत तहसब जहाल सां टमटार हिकु वीडियो भरे सोशल मीडिया ते रखी आहे, जंहिंमें हूअ सभई हदूं उरांघियल थो ॾिसिजे। उन नमक हराम संदसि वॾनि संदन हाणोकी नस्ल खे सिंध धरती पनाह ॾेई खेनि बिना कंहिं महिनत जे घर कारोबार नौकिरी सिहत सफ़ाई मिल्के जो मालिक बणायो, पर उहे नमक हरामी खां पोइ बि कोन था मुड़नि। खेनि अवेक्यू परापरट जो ग़म मुसलसिल तंग कंदो रहे थो। वक़्त जो फीथो फिरे पियो। सिंधी हज़ारे ॾुखियाईनि रुकावटनि बावजूदि कराची अची रहिया आहिनि ऐं उहो हिकु अणखुट सिलसिलो आहे ऐं ईंदड़ कुझु सालनि में कराची मुकमल नमूने टोपी ऐं अजरक जे सुनहरे रंगनि सां जरकण लॻंदी। थोरा साल अॻु ताईं सखर, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, टंडो आदम, नवाबशाह, टंडो अलहियार जहिड़ा शहर उन्हनि शहरी बाबुअनि जे कब्ज़े में हुआ, पर हाणे उहे मुकमल नमूने सिंधियुनि जा शहर थी विया आहिनि। उन्हनि शहरनि में जेके तालीमी इदारा आहिनि, कारोबार आहिनि, सियासत आहे, समाजी कमकार आहिनि, सहाफ़त आहे, उहे सभु शोभा सिंधी माण्हुनि जे हथनि में अची विया आहिनि। कराची यूनिवर्सिटी, डाव मेडिकल कॉलेज, सिंध मेडिकल कॉलेज, लियारी यूनिवर्सिटी, सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी जहिड़ा इदारा हाणे सिंधी शागिर्दनि सां भरियल नज़र पिया अचनि। कराची जे निढनि वरनि ॻोठनि खां सवाइ डिफेंस, बेरिया टाउन पिणु अक्सरियती सिंधियुनि जी रिहाइश जा इलाइक़ा बणिजी पिया आहिनि। सो जिन खे सिंध दुश्मनी जी आदत आहे, खेनि पंहिंजी उन अलामत खे मिटाइण लाइ बरनाल हथ करणु घुरिजे। जे उहे पाण नथा करे सघनि त असां जहिड़ा खेनि उहो लेपो लॻाए संदन तकलीफ़ में अफ़ाक़ो आणण जी कोशिशि ज़रूरु कंदा। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं गुल कटोहर जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु सिंधी ॿोली जे नामियारे शाइर बरदे सिंधीअ जी वरसी आहे। बरदो सिंधी मौजूदा दौर जो बुलंद पाया शाइर थी गुज़रियो आहे। खेसि ख़ासि करे गीत जी सनफ़ में कमाल हासिल हो। हुन जो असुलु नालो मोहम्मद रमज़ान वल्द ख़ुदारिनो लाशारी हो। हुन ॻोठ माकन कोरी तालके मीरपुर माथेले में 15 मार्च 1922 ते जनम वरितो। प्राइमरी तालीम दौरान शाइरी कयाईं, जेका पोइ कुझु वक़्त लाइ तर्क कयाईं। 1954 में पंहिंजे दोस्त नज़र सिंधी मरहूम नवाब शाह वारे जी सोबत में ॿीहर शाइरी शुरू कयाईं। आबदारी जो इम्तिहान ॾेई नवाब शाह जी मुख़्तियार कारी में मुलाज़मत कयाईं। हमेशह लाइ नवाब शाह में सकून इख़्तियार कयाईं। संदसि शाइरी जा 2 मजमूआ अखड़ियूं मेघ मल्हार ऐं बूंदूं बस न कनि छपियल आहिनि। जॾहिं त अखड़ियूं मेघ मल्हार किताब ते खेसि इनाम पिणु मिलियो। हीअ किताब सिंधी अदबी संगत नवाब शाह पारां शाया करायो वियो। संदसि ॿियो शहरी मजमू इंस्टीट्यूट ऑफ सिंध हलाजी पारां बूंदूं बस न कनि उनवान सां शाया कयो वियो। बरदे सिंधी ऐं सराइकी में शाइरी कई। हुन 26 अक्टूबर 1988 ते डिघी बीमारी खां पोइ पसाह पूरा कया। तनवीर अब्बासी लिखियो त कंहिं बि शाइर जे शेर जी उन खां वधीक पूरी ऐं सही तारीफ़ नथी थी सघे जो उनखे कंहिं जहिड़ी जाॻंदे सूंहं भरी शइ सां तशबीह ॾिनी वञे। बरदे जा गीत मूं ॿुधा ऐं पढ़िया आहिनि, पर उहे जहिड़ा जाॻंदा गीत ॾिठा बि अथमि। बनियुनि में लाबारनि वेल उन्हनि जे हथ में ॾाटो हूंदो आहे। सावण जी मुंद में उन्हनि जे चपनि ते मुर्क हूंदी आहे। कॾहिं खूह ते नेसर वटि बीही बरदे जा गीत टहक ॾींदा आहिनि त कंहिं मास जे उदाहिनि रातियुनि में लोढ़नि ढिंगरनि जे पोयां छेणनि जी दुहाटिल फिज़ा में वेठा लुड़क हारींदा आहिनि। सिंध जी ॿारहाड़ी जे कंहिं बि सूंहं भरे ऐं फाटंदड़ वहीअ वारी छोकिरी जो तस्वर करियो। उहा आहे बरदे जो जहिड़ो जाॻंदो गीत। उन जी पोशाक में बरदे जे गीतनि जी सादगी हूंदी। उन जे अखियुनि में बरदे जे गीतनि जो अथाह प्यार हूंदो। उन जे मुंहं में बरदे जे गीतनि जी भरपूर जवानी हूंदी। उन जे ॻाल्हियुनि में बरदे जे गीतनि जो मिठाज हूंदो। उन जे लुड़कनि में बरदे जे गीतनि जी ऊन्हाई हूंदी। उन जे मुर्कनि में बरदे
जे गीतनि जी बेइख्तियारी नज़र ईंदी ऐं उन जी रफ़्तार में बर्दे जे गीतनि जो तरनुम नज़र ईंदो। सिंधी औरत जा हक़ ऐं समाजी बीमारियूं सुजाॻी जी ज़रूरत जे उनवान हेठां मज़हर अली लाखे मोकिलियो ख़ूबसूरत लेख। सिंध धरती हज़ारे सालनि खां महज़ब ऐं इल्मी तहज़ीबनि जो मर्कज़ रही आहे। मोहन जो दड़ो खां वठी अॼु ताईं सिंधी समाज हमेशह पंहिंजी महिमान नवाज़ी मोहबत ऐं रुहानियत लाइ पंहिंजी धार सुञाणप रखी आहे। पर छा कजे, सिंधी औरत जेका हिन तहज़ीब जो सभ खां अहम हिसो आहे पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम नज़र अचे थी। औरत जेका न रुॻो माउ भेण ज़ाल ऐं धीउ आहे पर हू समाज फ़िक्री सक़ाफ़ती मुआशी तरक़ी जो मर्कज़ पिणु आहे। बदक़िस्मती सां अॼु बि केतिरनि ई इलाइक़नि में औरतुनि खे तालीम सिहत ऐं रोज़गार जा मौक़ा बि नथा मिलनि। केतिरनि ॻोठनि में छोकिरियुनि जी शादी नंढी उमिरि में कराई वञे थी। केतिरनि इलाइक़नि में स्कूल बि बंदि आहिनि। उस्ताद न हुजण जे करे ऐं स्कूल न हुजण जे करे छोकिरियूं तालीम बि पिराए नथियूं सघनि। जॾहिं त घणियूं सिंधी औरतूं अञा ताईं ज़री मज़दूर तौरु कमु कनि थियूं पर खेनि मर्दनि जी भेट में घटि अजूरो ॾिनो वञे थो। हूअ ॾींहुं राति कमु कनि थियूं पर मुआशी आज़ादी खां महरूम रहनि थियूं। औरत खे पंहिंजे कम जो सही मुआवज़ो बि नथो मिले, मिल्कियत में हिसो बि नथो मिले। अञा ताईं मर्द मरकज़ियत जो तस्वर मज़बूत आहे। औरत जी ज़िंदगी जा फ़ैसिला घणो करे मर्दनि जे हथ में ई हूंदा आहिनि। चाहिनि त तालीम ॾियारीनि, चाहिनि त पंहिंजी मर्ज़ी सां किथे बि परणाए छॾनि। ग़ैर जे नाले ते ज़ुल्म बि थिए थो। कूड़ा इल्ज़ाम हणी उन्हनि खे क़त्ल बि कयो वञे थो। सिंधी औरतूं सियासत ऐं क़यादत में घटि नज़र अचनि थियूं, जेतोणीकि कुझु औरतूं सियासी समाजी तौरु सरगर्म बि रहियूं आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टो खां वेंदे केतिरनि ई औरतुनि पंहिंजो अलॻि मक़ाम ऐं पंहिंजी अलॻि सुञाणप बि ठाही आहे। पर आम तौर ते सिंधी औरत खे तालीम जो हक़ बि नथो मिले। सुजाॻी न हुजण जे करे नंढी उमिरि में शादियूं थियनि थियूं ऐं औरत भोगनाम भोगे थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त समाजी तौरु सुजाॻी ॾिनी वञे, तालीम ॾिनी वञे, क़ानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे त जीअं औरत मज़बूत थी सघे ऐं उनखे पंहिंजा हक़ मिली सघनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम सोच वीचार में शामिल करियूं था सिंध लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ शहीद सूर्या बादशाह बाबति नामियारे साफ़ी ऐं मुहक़िक़ वक़ार हुसैन जो लिखियल लेख, जंहिंजो सिंधी में तर्जुमो कयो आहे अली अकबर जुणेजे। 20 मार्च 1943 जी सुबुह जो हैदराबाद जेल जी कोठड़ी जो लोही दर खुलियो त सनाटो टूटी पियो। बग़ैर कंहिं घबराहट जे इंतिहाई सकून ऐं वक़ार सां हिकु 33 वरहनि जो क़ैदी फाही जे घाट ॾांहुं वधी रहियो हो। उहो को आम क़ैदी न हो पर सिंध जे हुरन जो रहनुमा शफ़क़तुल्लाह शाह राशिदी सानी अलमारूफ़ पीर पागार हो, जिन जे हिकु सॾ ते आज़ादी जा मतवाला लबैक चवंदा हुआ। फाही जे तख़्ते ते क़दम रखंदे हुन जा आख़िरी लफ़्ज़ जेके खेसि मनसूब कया विया उहे हुआ, मां हिकु गुनाह ते शर्मिंदो आहियां ऐं उहो आहे हद खां वधीक सिगरेट नोशी। बरतानवी सिंध जो गवर्नर सर हुयो। डाव बाद में इंडिया जे वाइसराय लॉर्ड खे लिखियो त हैरत अंगेज़ हुयो त मौजे लम्हे में बि पीर वॾे वक़ार ऐं सकून सां बीठो रहियो ऐं पोइ बिल्कुलु 8 वॻे जलाद जे हिकु झटके सां हिकु दौर जो ख़ात्मो थी वियो। ॿिए ॾींहुं सरकारी ऐलान मूजिबि पीर पगार जो जुर्म बादशाह जे ख़िलाफ़ु जंग जी साज़िश ऐं मदद फ़राहम करणु हो। पर शफ़क़तुल्लाह शाह राशिदी सानी जो जुर्म असल में छा हो, उन खां अॻु संदन शख़्सियत ऐं ख़ानदान बाबति ॼाण हासिलु करणु ज़रूरी आहे। पागारे लफ़्ज़ जी माना अल्ताफ़ अहमद ख़ान मुजाहिद जी तहक़ीक़ मूजिबि मोहम्मद बिन क़ासिम सां गॾु सिंधायल सैयद अली मकी जी नस्ल मां सैयद मोहम्मद राशिद शाह खे ख़ानदानी तबरकात मिलियल हुआ।
संदसि वफ़ात ते हिकु पुटु सैयद सबतुल्ला शाह अवल खे अहिड़ी दस्तार विरासत में मिली जेका पैगम्बर इस्लाम सां मनसूब कई वई, जॾहिं त ॿिए पुटु मोहम्मद यासीन शाह खे अलम यानी झंडो मिलियो। हिन दस्तार या पग जी निस्बत सां सबतुल्ला शाह अवल खे पीर पागारो सॾियो वियो, जंहिंजो मतिलबु आहे पग वारो पीर। हिन ख़ानदान जो सूफ़ी सिलसिलो क़ादरिया राशिदिया आहे। जिन खे आलम मिलियो उन्हनि खे झंडे वारो सॾियो वियो ऐं उन्हनि जो तालुक़ नक्शबंदिया राशिदिया सां आहे। ॿिए पीर पागारे अली गौहर शाह अवल जो दौरु हुयो जॾहिं 1843 में अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो। नफ़ीसा शाह ऐं हसन मुश्तबा जी तहक़ीक़ मूजिबि पीर पागारे जा पोइलॻ ख़ैरपुर ऐं बहावलपुर खां वठी जैसलमेर, कच्छ, भुज, गुजरात, रहीम यार ख़ान ऐं थरपारकर जे रेगिस्तानी इलाइक़नि ताईं पखिड़ियल हुआ। पागारे जा मुरीद पंहिंजी मुनज़म बिरादरी खे जमीयत चवंदा आहिनि। उन जमायत जा इंतिज़ामी कम ख़लीफ़ा हलाईंदा आहिनि। हिन तहक़ीक़ मूजिबि पागारे जा मुरीद ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि, सालिम ऐं फ़र्क़ी। सालिम आम माण्हू थियनि था जेके बाक़ाइदा दरगाह जी ज़ियारत कंदा आहिनि, पीर जी ताबेदारी कंदा आहिनि, उन जे हुकमनि ते अमल कंदा आहिनि, जॾहिं त फ़र्क़ी सख़्त जानिसार मुरीद थियनि था ऐं उन्हनि मां ई 19वीं सदी जे विच धारे हिकु इनक़लाबी गिरोह हुर जी सूरत में उभरियो। मौरख़ ज़ुल्फ़कार अली कलहोड़े मूजिबि टें पीर पागारे हज़बुल्लाह शाह राशिदी 1880 में बरतानवी राज ख़िलाफ़ बग़ावत कई, जंहिंखां पोइ हुर तहरीक हिकु मज़बूत ताक़त बणिजी वई। ख़ासि तौर ते चोथें पीर पागारे अली गौहर शाह सानी, पंजें पीर पागारे शाह मर्दान शाह अवल ऐं छहें पीर पागारे सबतुल्ला शाह राशिदी सानी जी क़यादत हेठि जेसी किरी पेपर्स में लिखे थो त हुरन जे कारवायुनि सबबि 1890 ताईं सॼो सिंध जो ॻोठाणो इलाइक़ो दहशत जो शिकार हो ऐं ज़मींदार बग़ैर हथियारबंद मुहाफ़िज़नि जे ॿाहिरि निकिरण जी जुरत न कंदा हुआ। उहे पुलिस ज़मींदारनि ऐं उन्हनि माण्हुनि खे क़त्ल करणु शुरू करे छॾियो जेके पुलिस जी मदद कंदा हुआ। जैसे किरी मूजिबि हुर अॻवान बचू बादशाह ऐं पीरू वज़ीर पुलिस ऐं मक़ामी अशराफिया जे खुलियल मुखालफ़त कई ऐं सॼी हुर बिरादरी ते घणो असरु विझी छॾियो। 1895 ताईं हुर तहरीक ज़बरदस्त ताक़त हासिल करे चुकी हुई। पुलिस मायूसी जो शिकार हुई ऐं बरतानवी सरकार जा वफ़ादार ज़मींदार ख़ौफ़ज़दा हुआ। आफ्ताब नबी पंहिंजे किताब में लिखे थो त अप्रैल 1896 में पीरू वज़ीर इख़्तियारनि खे हिकु चैलेंज कंदड़ पैगाम मोकिलियो त हूअ मखी ढंढ नाले ॿेले में मौजूदु आहिनि। उन हंध खे फ़ौज ऐं पुलिस घेरे में वरितो ऐं जंग दौरान पीरू वज़ीर ऐं संस ॿ साथी मारिजी विया। पुलिस 22 मैल ताईं मज़ाहिमत कंदड़नि जो पीछो कयो, जंहिंजे नतीजे में 2 हुर मारिजी विया जॾहिं त 10 खे गिरफ़्तार करे अदालत जे हुकम ते फाही ॾिनी वई। हिन वाक़े हुर तहरीक खे वॾो नुक़सानु पहुचायो। ॿिए पासे बचू बादशाह हथियार फिटा करे छॾिया। बहरहाल एडवर्ड काक्स जे किताब मूजिबि बचू बादशाह ऐं संदसि 150 साथियुनि खे सांगड़ जे वेझो फाही ॾिनी वई ऐं अवामी रोड ते दफ़न कयो वियो त जीअं उन्हनि जा पोइलॻ उते को मज़ार या दरगाह न ठाहे सघनि जेका बाक़ी हुरनि लाइ मर्कज़ बणिजी सघे। आफ्ताब नबी सरकारी दस्तावेज़नि जे हवाले सां लिखे थो त केतिरनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं सज़ा तौरु पुलिस खे हुर ॻोठनि में मुक़ररु कयो वियो जिन जे ख़र्चनि जी वसूली ॻोठाणनि खां कई वई। हैदराबाद ज़िले जे माण्हुनि ते हिकु मौक़े ते 2.5 लख रुपयनि जो ॾंढ विधो वियो जेको उन वक़्त जे हिसाब सां वॾी रक़म हुई। उन खां सवाइ हुर ज़मींदारनि खे पंहिंजी ज़मीन जी महसूल जे बराबरि ॾंढ ॾियणो पियो। हुर अॻवाननि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं कयूं वियूं। उन जे हामियुनि जूं फ़हिरिस्तूं तयारु कयूं वियूं। हथियार रखण जा लाइसेंस ऐं आर्म्स एक्ट तहत ॾिनल रिआयतूं वापसि वरितियूं वियूं। उन्हनि जूं ज़मीनूं ज़ब्त कयूं वियूं। ऐलान कयो वियो त जेसिताईं मसइलो हल न थिए उन वक़्त ताईं नहरी पाणी जी फ़राहमी मुअतल रहंदी। हूअ लिखे थो त आख़िरकार मखी ढंढ खे हुरनि जे सभिनी ठिकाणनि खां पाक कयो वियो। उते सज़ा तौरु पुलिस चौकी क़ाइमु कई वई ऐं इन्फेंट्री कंपनियूं ऐं हिकु कैवलरी
स्क्वाड्रन मुक़ररु कया विया। अहिड़ी तरह हुर बिरादरी खे कमज़ोर करण लाइ ॿियनि इलाइक़नि मां ग़ैर हुर बुगटी ऐं मरी कबीलनि खे आणे हिते आबाद कयो वियो। वफ़ादार माण्हुनि जी हिमत अफ़ज़ाई लाइ खेनि तलवारूं, पगूं ऐं ज़मीनूं ॾिनियूं वियूं। सन 1900 में बरतानवी सरकार पारां हुर बिरादरी खे मुजरिम कबीलो क़रार ॾिनो वियो। आफ्ताब नबी लिखे थो त हुरनि जे अहम ॻोठनि खे सरकारी सतह ते मुजरिमनि जूं बस्तियूं क़रार ॾिनो वियो ऐं हिते रहंदड़ माण्हुनि जी अच वञ ते पाबंदियूं लाॻू कयूं वियूं ऐं उन जी निगरानी लाइ पुलिस मुक़ररु कई वई। रहवासियुनि खां रोज़ानो 2 भेरा हाज़िरी वरिती वेंदी हुई त जीअं बुरे किरदार वारा माण्हू हुर बिरादरी सां राब्तो न करे सघनि। साॻे वक़्तु हुर माण्हुनि खे ज़बरदस्ती मख़सूस बस्तियुनि में मुंतक़िल कयो वियो जितां हू पास खां सवाइ ॿाहिरि अची न सघंदा हुआ। हिन एक्ट खे लाॻू करण जो मक़सदु इहो हो त लॻभॻि 5000 बालिग़ हुर माण्हुनि खे सिधी सरकारी निगरानी हेठि आंदो वञे। दी इंडियन जेल्स कमेटी जी रिपोर्ट मूजिबि सभ खां वधीक ख़तरनाक हुर बाग़ियुनि खे बम्बई प्रेसिडेंसी जे वसापुर स्पेशल सेटलमेंट ॾांहुं मोकिलियो वियो। हीअ बस्ती जेल खाते जे इंतज़ाम हेठि हुई ऐं उन जो सन 1911 जे बम्बई एक्ट तहत ठहियल ॿियनि आम बस्तियुनि सां को बि वास्तो न हो। साल 1921 में 12 वरनि जो पीर सबतुल्लाह पीर पागारो बणियो। आफ्ताब नबी लिखे थो त संदन ऐं बरतानिया जे इख़्तियारनि सां लाॻापा जल्दी ख़राब थी विया ऐं साल 1930 में 21 वरनि जी उमिरि में पीर सबतुल्लाह ते गैर क़ानूनी हथियार रखणु, अगवा ऐं क़त्ल जा इल्ज़ाम लॻाए खेसि 8 साल क़ैद जी सज़ा ॾिनी वई। हुननि जो वकील पाकिस्तान जो बानी मोहम्मद अली जनाह हो जंहिं सज़ा जी सख़्ती ते सख़्तु तनक़ीद कई। आफ्ताब नबी मूजिबि जनाह चयो त जेकॾहिं इंसाफ़ जी इहा हालत आहे त सिंध रहण जे लाइक़ु जाइ न आहे। पीर सबतुल्लाह खे बंगाल जे जेलनि में रखियो वियो जिते हू क़ौमपरस्त अनसरनि खां मुतासिर थियो। साल 1934 में आज़ादी बाद पीर पागारे सबतुल्लाह पंहिंजी फ़ौज तयारु कई ऐं पुलिस बदिरां मक़ामी अदालतनि ज़रिए मसइला हल करण जो हुकुम ॾिनो। अल्ताफ़ मुजाहिद मूजिबि पीर पागारो हुर जंगजुअनि खे इंटरव्यू बाद गाज़ी जो लक़ब ॾींदो हो। उन्हनि लाइ तंबाकू नोशी ऐं विलायती कपिड़ा पाइण मना थियल हुआ। हुर जंगजुअनि खां हल्फ़ वठण बाद संदन ज़िंदगी में निमाज़ जनाज़ा पढ़ाई वेंदी हुई छो त मौत या सरफरोशी जी ख़्वाहिश लाज़मी हुई। अल्ताफ़ मुजाहिद मूजिबि हुर तहरीक दौरान केतिरनि हुरनि खे क़ैद ऐं बंद में रखियो वियो। फाही जे सज़ाउनि खे बि हुर मुंहुं ॾींदा रहिया जॾहिं त केतिरनि हुरनि खे लोढ़नि में क़ैद पिणु कयो वियो हो। हीअ पहिरियां क़ैदी हुआ जिन खे क़ैद दौरान कमाइणो बि पवंदो हो। आफ्ताब नबी लिखे थो त पीर पागारे हुकूमत खां क्रिमिनल एक्ट जे ख़ात्मे ऐं हुर क़ैदियुनि जी आज़ादी जो मुतालबो कयो। शुरूआति में हुर पुरअमन एहतिजाज कंदा हुआ पर पोइ पीर पागारे जूं तक़रीरूं बरतानिया जे ख़िलाफ़ वधीक जारहाणियूं थी वियूं। पीर पागारे बरतानवी राज ख़िलाफ़ बग़ावत जो ऐलान कयो जंहिंखे हू जिहाद क़रार ॾींदो हो। हुर सरकारी मुलाज़िमनि ऐं मुख़बरनि खे निशानो बणाईंदा हुआ। साल 1942 में हुननि पुलिस स्टेशन ते हमिलो कयो ऐं हिकु ट्रेन खे पटड़ी तां लाहिण जी कोशिशि कई। हुर कारवायुनि में दर्जने माण्हू मारिया विया, सरकारी इमारतूं तबाह थियूं ऐं मवासिलाती निज़ाम खे पिणु नुक़सानु पहुतो। हुर तहरीक में औरतुनि बि हिसो वरितो हो। अल्ताफ़ मुजाहिद लिखे थो त औरतूं बि मर्दनि वांगुरु अंग्रेज़नि लाइ मथे जो सूर बणिजी वियूं हुयूं। साईं उमरचंद जी तसनीफ़ में अहिड़ी हिकु औरत माई राणी ठाकुर जो ज़िक्र मिले थो जेका मुख़्तलिफ़ भाङनि में वेस मटाए गोरीला जंग विढ़ंदड़ हुरनि ताईं हथियार पहुचाईंदी हुई। अलाह बचायो राहुकड़ो पंहिंजे मज़मून में अहिड़ियुनि बेशुमार बहादुर औरतुनि जो ज़िक्र करे थो। हुर तहरीक खे कुचलण लाइ सिंध जे सागड़ वारे इलाइक़े में पहिरियों इंतज़ामी मार्शल लाॻू कयो वियो। हुर एक्ट पास कयो वियो जंहिं तहत हुरनि खे पनाह, खाधो या पाणी ॾियण बि जुर्म बणियो। पुलिस स्टेशन ते हमला, ट्रेन जो हादसो, दर्जने जानियूं, सरकारी इमारतूं ऐं मवासिलाती निज़ाम तबाह कयो वियो। अल्ताफ़ मुजाहिद लिखे थो त बरे सग़ीर पाक हिंद में पहिरियों इंतज़ामी मार्शल
सिंध जे इलाइक़े सांगड़ में हुर तहरीक खे दॿाइण लाइ लागू कयो वियो, जंहिंजी मंज़ूरी सिंध असेंबली जे ॻुझे इजलास में सिंध जे वॾेरनि ॾिनी हुई। हुर एक्ट जे लागू थियण बैदि हुरनि खे क़ैद ऐं बंदि जे अज़ाब मां गुज़रणो पियो। आफ्ताब नबी मूजिबि बरतानवी हुकूमत सख़्तु रद्दअमल इख़्तियार कयो, सख़्तु क़ानून लागू कया विया ऐं हुरनि जी मदद ते सख़्तु सज़ाऊं ॾिनी वियूं। सवें हुर गिरफ़्तार कया विया, उन जा ॻोठ साड़िया विया ऐं हवाई बमबारी वसीले उन जा ठिकाणा तबाह कया विया। औरतुनि ऐं ॿारनि खे बि निशानो बणायो वियो ऐं जेलनि में सख़्तु सज़ाऊं ॾिनी वियूं। बरतानवी हुकूमत हुर एक्ट पास कयो, जंहिं तहत हुरनि खे पनाह ॾियण, खाइण पीअण लाइ कुझु ॾियण बि जुर्म क़रार ॾिनो वियो। आफ्ताब नबी लिखे थो त बरतानवी हुकूमत पीर पगारे खे हर हालत में गिरफ़्तार करे सज़ाए मौत ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो हो। तंहिं करे उन्ही खे गिरफ़्तार कयो वियो। मार्शला रेगुलेशन 52 लागू कयो वियो त जीअं मुक़दमो माज़ी जे ॾोहनि ते बि लागू करे सघिजे। उन्हनि खे 29 जनवरी 1943 ते मुक़दमे जी इतला ॾिनी वई ऐं वकील रखण जो वक़्तु बि न ॾिनो वियो। उन जा बैंक अकाउंट ऐं मिल्कियत ज़ब्त कई वई। उन जे ख़ानदान जे औरतुनि जा ज़ेवर बि ज़ब्त कया विया त जीअं उन्हनि खे माली तौरु कमज़ोर बणाए सघिजे। अदालती क़ाइदा तब्दील कया विया ऐं दिफ़ाई वकील खे उहे दस्तावेज़ बि मुहैया न कया विया जिन ते उन्हनि खे क़ानूनी हक़ हासिलु हो। पीर पगारे खे सिर्फ़ु उहे सुवाल पुछण जी इजाज़त हुई जेके इख़्तियारनि मंज़ूर कया हुआ। अदालती कार्रवाई दौरान पीर पगारे ऐं इस्तग़ासे जे शाहिदनि जे विच में पर्दो लटकायो वियो। आफ्ताब नबी मूजिबि दिफ़ा जे शाहिदनि ते तशदुद कयो वियो, जॾहिं त इस्तग़ासी जा शाहिद या त सरकारी मुलाज़िम हुआ या पीर पगारे जा मुख़ालिफ़। मुक़दमो शुरू थियण बैदि 26 ॾींहंनि अंदरि पीर पगारे खे सज़ाए मौत ॾिनी वई। जेल में हिकु बरतानवी आफ़िसर उन्हनि खे ॾिठो ऐं बाद में लिखियो त दौरान क़ैद पीर पगारे खेसि पिंजरे में क़ैद शेर वांगुरु लॻा, मज़बूत बेखौफ़ पर पंहिंजे अंदरि हिकु तूफ़ान दॿायो वेठल। आफ्ताब नबी लिखे थो त 18 मार्च जी शाम हिकु बरतानवी आफ़िसर यंग पीर पगारे सां संदन कोठे में मुलाक़ात कई ऐं इतला ॾिनी त उन्हनि जी सज़ा ख़िलाफ़ अपीलूं रद्द थी चुकियूं आहिनि। पीर पगारे खे 29 जनवरी 1943 ते केस जी ख़बर ॾिनी वई, पर वकील करण जो वक़्तु न ॾिनो वियो हो। 18 मार्च ते सज़ा जी तस्दीक़ बैदि तदफ़ीन खे सख़्तु ॻुझो रखियो वियो। पोइ सालनि ताईं इहो अक़ीदो रहियो त लाश समुंड में उछलायो वियो, पर आख़िरकार स्टूला ॿेट ते दफ़न हुजण जा सबूत वायसराय जे ॻुझे पैगाम जनरल मोलिस विर्थ जे किताब मां मिलिया, जॾहिं त हुर अक़ीदत सां चवनि था त शहीद सूर्या बादशाह फ़ाहिबाद आसमान में ग़ाइब थी वियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं शहीद सूर्या बादशाह बाबति लिखियल ख़ूबसूरत लेख, जेको असीं BBC उर्दू जे तावन सां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं। हीअ ख़ूबसूरत लेख नामियारे सहाफ़ी ऐं मुहक़िक़ वक़ार हुसैन जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी में तर्जुमो कयो आहे अली अकबर जुणेजे। आमीअ ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सांगड़ शहर जूं यादगिरियूं सारींदे मीर हसन मरी लिखे थो, सांगड़ शहर जी आज़ारींदड़ ट्रैफ़िक जो आज़ार भोगींदे कॾहिं कॾहिं 30 साल अॻु वारी सांगड़ यादि अचे थी। फ़क़्तु 30 साल अॻु न मोटरसाइकिलूं हुयूं, न रक्शा, न लोडर फटा ऐं न एतिरो शोर शराबो। शहर तरक़ी कंदा आहिनि त आबादी बि वधंदी आहे, पर सांगड़ का तरक़ी न कई आहे सवाइ आबादी जे बम फाटण जे। उहे ॾींहं यादि अचनि था जॾहिं शाम लड़ंदी हुई त शहर में न फास्ट फूड जे नाले ते लॻल स्टॉलनि ते ठड़का हूंदा हुआ, न शोर न शुआर मां। खाजनि जूं 3-4 रेड़ियूं मुख़्तलिफ़ चौकनि ते बीठल हूंदियूं हुयूं, जेके सुर संगीत सां ईंदड़ वेंदड़ खे पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारींदियूं हुयूं। मीरपुर चौक खां बच्चू बादशाह चौक ताईं ख़ामोशी ऐं सकून हो। कॾहिं कॾहिं को एकड़ ॿेकड़ माण्हू तॾहिं नज़र ईंदो हो जॾहिं हैदराबाद या कराची मां का बस अची बीहंदी हुई या सिनेमान मां शो ख़तमु थींदा हुआ। तॾहिं बन कबाब खे बर्गर कोन चयो वेंदो हो। भेज पागारा चौक ते फ़क़्तु 2
बन कबाब जूं रेड़ियूं हुयूं। मुमताज़ फ्रूट वारे पासे शाही बाज़ार जे मुहड़ वटि ॿोटियुनि सेकण वारियूं ऐं मेवात खपाइण वारियूं रेड़ियूं हूंदियूं हुयूं। शाही बाज़ार में हज़ारा बिरादरी जे माण्हुनि जा पताशनि ऐं हारनि जा दुकान हूंदा हुआ। शाम जो उन्हनि बंदि दुकाननि मां बि पताशनि, निबातनि, मिठनि भुॻड़नि, जिन खे नकुल चवंदा हुआसीं, जी मिठी मिठी ख़ुशबू पई ईंदी हुई। पासे खां जुमे हलवाईअ जे दुकान ते सियारे जी मुंद में गजरनि जो हलवो या सूजी जो सीरो मिलंदो या चाट ऐं हलीम जी हिकु अधु रेड़ी हूंदी हुई। जेका रश हूंदी हुई उन पासे हूंदी हुई। मेडिकल स्टोर बि उन पासे हुआ। फैंसी मेडिकल स्टोर, जयपुर मेडिकल स्टोर बि उते हुआ। हिन वक़्तु त मेडिकल स्टोर तक़रीबन नवाबशाह रोड ते अची विया आहिनि। जामा मस्जिद जे गेट वटि काले खान जे बंदि कबाब वारी रेड़ी हूंदी हुई, जेके असल नवाबशाह जा हुआ ऐं 70 जे ॾहाके में सांगड़ लॾे आया हुआ। हैदरी होटल जे ॿाहिरां टेबल ते रेडियो रखियलु हूंदो, जिते शाम जो ख़बरूं, पोइ राति जो BBC जी सेरबिन जे शहर में वरितल पकी उमिरि जा माण्हू वेठल हूंदा हुआ। जाफ़री चश्मे वारे जे साम्हूं लखानो कीमे वारो उन वटां शामी कबाब जूं टिकियूं बि मिलंदियूं हुयूं। असां कॾहिं वठणु वेंदा हुआसीं त घरां चवंदा हुआ त चइजो मुंहिंजे वॾे मारोट शहीद जावेद मरी जे नाले ते, पोइ सुठो कीमो ॾींदो हो। उन्हनि वटि हिकु ॿी रेड़ी कुल्फ़ी फालूदे जी बि हूंदी हुई। मूंखे उहो वक़्तु उन करे यादि आहे जो 1994 में जॾहिं आउं 5 दर्जे में पढ़ंदो हुअसि, तॾहिं बाबे मूंखे ऐं मुंहिंजी वॾी भेण खे उते फालूदो खारायो हो। शाम जो डॉक्टर अब्दुर्रहीम मरीज़ी अस्पताल जे वॾे थल्हे ते निम मां छणियल नमूरियुनि सां रांदि कंदे असां उन ॻाढ़े मटके मथां पियल बख़मल जी ॻाढ़ी चमकंदड़ चादर ऐं रोशनी लाइ लॻायल ट्यूब लाइट खे हसरत सां ॾिसंदा हुआसीं ऐं बाबे जे अचण जो इंतज़ारु कंदा हुआसीं। तॾहिं रोड ॼण उताकनि जा आंगुर हुआ। माण्हू हिक ॿिए सां मिलंदा, ॻाल्हाईंदा, खिलंदा हुआ। हाणे उन रस्ते तां पंधु करण बि मुश्किल आहे। मिटी ऐं धूड़ में अटियल 30 साल अॻु जे साफ़ सुथरे पेरस जहिड़े खणी न सही, पर शांत सांगड़ जूं यादगिरियूं वरी दिलि में लहर वांगुरु उथनि थियूं ऐं हाल ॾिसी रुॻो हथ मैटण खां सवाइ छा करे सघिजे थो। मीर हसन मरी जे हिन ख़ूबसूरत लेख सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां, वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस प्रदेश सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।